अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार आऊं आहियां अवां जी इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, जीअं त तव्हां बख़ूबी वाक़िफ़ हुयो त असां क्लास 9th जो केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 6 स्टार्ट कयोसीं, मादो ऐं उन जूं आम हालतूं। अॼु असां वटि अवां साम्हूं उन क्लास 9th जे चैप्टर नंबर 6 जो लास्ट टॉपिक आहे असां वटि। उहो आहे असां वटि पाणियाट में नुफूज़ जो अमल यानी डिफ्यूजन इन लिक्विड्स। पोएं लेक्चर में असां डिफ्यूजन जे मुतलिक वज़ाहत करे आयासीं त डिफ्यूजन असां सॼूं छा खे था पिया, यानी मादे जे किन बि ॿिनि हालतुनि जो पाण में मिली वञण वारे अमल खे असां डिफ्यूजन जो अमल सॼोसीं। असां पोयां इहो पढ़ी आयासीं त गैशियस जे अंदरि जेको डिफ्यूजन जो प्रोसेस यानी जेको नुफूज़ जो अमल थींदो आहे उहो इलाही सारो फास्ट यानी तेज़ थींदो आहे असां वटि। हाणे जॾहिं त लिक्विड जे अंदरि बि डिफ्यूजन जो प्रोसेस थींदो आहे। मिसाल जे तौर ते असां वठूं पिया त जेकॾहिं पाणीअ जो हिकिड़ो गिलास खणूं, असां उन गिलास जे अंदरि इंक जा ब्लू ब्लैक रेड कहिड़ी बि इंक खणूं, उन जा 2 या 3 ड्रॉप्स असां विझूं त असां ॾिसंदासीं त इहे 2 ऐं 3 ड्रॉप्स जेके असां इंक जा कलर जा असां उन वाटर जे अंदरि विधा आहिनि, इहे आहिस्ता आहिस्ता उन वाटर मंझि मिक्स थींदा। यानी ड्रॉप किरण शर्ती वाटर असां वटि ब्लू या ब्लैक न थी वेंदो, पर आहिस्ते आहिस्ते कुछ टाइम गुज़रण खां बाद में इन वाटर जो कलर उन किरियल इंक जे कलर जहिड़ो थी वेंदो। यानी इनो इंक जा जेके 2 या 3 ड्रॉप्स असां विधासीं, जंहिं मंझां असांखे ख़बर पई त इंक मिक्स थी रही आहे वाटर जे अंदरि, बट इन द स्लो मोशन, पर आहिस्ता थी रही आहे। या आहिस्ते इंक या को भी कलर वाटर जे अंदर आहिस्ते मिक्स छो थो थिए पियो, छाकाणि त असां पोयां पढ़ी आयासीं त लिक्विड जा पार्टिकल्स आर क्लोज टू ईच अदर, छाकाणि त पाणियाट जा जेके ज़रड़ा आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो आहिनि एंड देयर आर स्मॉल एम्प्टी स्पेसिस बिटवीन देम, ऐं उन्हनि जे विच में ख़ाली जॻहियूं छा आहिनि उहे कुझु घटि आहिनि। यानी एम्प्टी स्पेसिस आहिनि पर तमामु घटि आहिनि ऐं थोरियूं आहिनि। त इन वजह जे करे इंक या कंहिं बि कलर जे पार्टिकल्स के उन वाटर जे पार्टिकल्स जे अंदरि मिक्स थियण में टाइम पियो लॻे। यानी इन वजह जे करे इहो जेको डिफ्यूजन जो प्रोसेस आहे इन द लिक्विड्स इहो स्लो थींदो आहे एज कंपेयर टू द गैसेस, छाकाणि त गैसेस में डिफ्यूजन जो प्रोसेस फास्ट थींदो आहे। हाणे इन डिफ्यूजन जे प्रोसेस जेको लिक्विड में आहे, इन जी हिकिड़ो प्रोसेस आहे असां ब्राउनियन मूवमेंट यानी ब्राउन वारी चुरपुर। रॉबर्ट ब्राउन असां वटि बर्तानिया जो हिकिड़ो बॉटनिस्ट हुयो, जंहिं 1827 में हिकिड़ो प्रोसेस ॾसियो, हिकिड़ी मूवमेंट ॾसी, जंहिं मूवमेंट जो नालो ई रखियो वियो ब्राउन वारी मूवमेंट यानी ब्राउनियन मूवमेंट। रॉबर्ट ब्राउन छा ॾिठो? रॉबर्ट ब्राउन बॉटनिस्ट हुयो, इन हिकिड़े फ्लावर जा पोलिन ग्रेन्स ॾिठा जॾहिं उहे वाटर जे अंदरि मिलियल हुया, मिक्स थियल हुया। पोइ उन वाटर जो हिकिड़ो ड्रॉप खणी करे उन माइक्रोस्कोप ते जॾहिं एग्जामिन कयो, हिन ॾिठो त इहे जेके पार्टिकल्स किरियल हुया पोलिन ग्रेन्स वाटर जे अंदरि, इहे हिक जगह ते वेठा न हुया, बट दे ऑल आर इन zigzag मोशन। छा उहे वर वकड़ ऐं डिंगी फिंगी माना हिक जगह ते वेठल मौजूद न हुया, इहे वर वकड़ चुरपुर मंझ हुया, डिंगी फिंगी चुरपुर मंझ मौजूद हुया, यानी zigzag मोशन मंझ हुया। त ब्राउनियन मूवमेंट के असां कीअं डिफाइन कयोसीं? चयोसीं त कंहिं बि मीडियम जे अंदरि मौजूद तरंदड़ या मुअल्लिक ज़रड़नि जी लगातार तेज वर वकड़ चुरपुर के ब्राउन वारी चुरपुर चऊं था पिया। यानी इन एन मीडियम those particles which float over the surface of that medium are dissolved in that medium when these particles are always in zigzag motion। यानी उहे पार्टिकल्स हमेशा zigzag वारी मोशन में आहिनि, यानी वर वकड़ वारी मोशन में आहिनि। इन मिसाल ईअं वठूं असां त जेकॾहिं असां गंधरफ जो पाउडर खणूं, सल्फर जो पाउडर खणूं, उन जो कुछ मिक़दार असां वाटर में विझी करे स्पून सां मिलाई करे असां उनखे डिज़ॉल्व करायूं। हाणे इन पाणीअ खे असां फिल्टर कयूं
त जेके भी अनडिसॉल्व पार्टिकल्स आहिनि अणगरंदड़ ज़रड़ आहिनि उहे फिल्टर कागज़ जी मथां बीह रहंदा, बाक़ी जेके डिसॉल्व पार्टिकल्स हुया उहे वाटर सां गॾोगॾु हेठि लही ईंदा। हाणे इहो जेको पाणी मिलियो असांखे, इन पाणीअ जा हिकु या ॿ ड्रॉप खणी करे जॾहिं असां माइक्रोस्कोप ते एग्जामिन करे ॾिसंदासीं त इन पाणीअ जे अंदरि उहे सल्फर जा पार्टिकल्स जेके डिसॉल्व थियल हुया उन्हनि जे मोशन खे या उन्हनि जी मूवमेंट खे असां जांचे ॾिसंदासीं त असांखे महसूस थींदो, त असांखे नज़र ईंदो इहा शइ त इहे जेके सल्फर जा पार्टिकल्स आहिनि इहे इन द फॉर्म ऑफ ज़िगज़ैग मोशन जे अंदरि आहिनि। त यानी इहो जेको प्रोसेस आहे इहो प्रोसेस असां वटि बॉटनिस्ट रॉबर्ट ब्राउन 1827 में असांखे ॾसियो हुयो। त यानी लिक्विड जे अंदरि बि डिफ्यूजन थींदी आहे, but it is as slow as compared to the gaseous process. छाकाणि त particles of the liquids are close to each other. liquid जा जेके particles आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो आहिनि, empty spaces are very small between them. तमाम ख़ाली जॻहियूं तमाम घटि आहिनि, उन विच में नंढियूं आहिनि, थोरियूं आहिनि। इन जे वजह जे करे ॿियनि पार्टिकल्स खे उन्हनि जे विच मां क्रॉस करण में टाइम थो लॻे पियो। त यानी इहो हुयो असां वटि पाणियाठ में नुफूज़ जो अमल यानी डिफ्यूजन इन द गैसेस। उम्मीद पियो कयां तव्हांखे मुंहिंजो अॼोको लेक्चर समझ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।